अॼु सुबुह जो टाइम आहे माशाल्लाह बहितरीन, लेकिन अॼु तकरार ड्रामे जे हवाले सां बहितरीन अपडेट आंदी आहे मूं तव्हांजे लाइ। तव्हां सोचींदा हूंदव त अॼु ही भाऊ किथे वेठो आहे। अॼु सुबुह ऐं हिकु नेचुरल ऐं सुठी हवा हली रही आहे साम्हूं वेही करे, ऐं साम्हूं ख़ूबसूरत सिज जो नज़ारो आहे। मूं सोचियो हिते वेही करे तव्हांखे अॼु तकरार ड्रामे जी पूरी पूरी अपडेट ॾियां। जी हाँ दोस्तों, तकरार ड्रामे जी अॼु अपडेट ॾींदासीं तव्हांखे तकरार ड्रामे जे नेक्स्ट एपिसोड में छा थियण वारो आहे। तकरार ड्रामे जो ॾिसो नेक्स्ट एपिसोड जेके अचण वारी आहे, इन में तव्हां राति मां अपडेट ॾिनी हुई, लेकिन नंढी अपडेट हुई, लेकिन हाणे जेका अपडेट ॾियां थो वॾी अपडेट आहे इन नंढिड़े वीडियो में। दोस्तों जेको आहे नेक्स्ट एपिसोड में त पहिरीं ॻाल्हि त सिजावल जे लाइ मुसीबत तयारु थियण वारी आहे, ऐं सिजावल इहो सोचे रहियो हो त मूंखे को कुझु न कंदो, लेकिन शेर अली खे बि गॾु करे वरितो आहे। हाणे जेको आहे भावल शेर अली जो जेको आहे माण्हू मोकिले, उनखे नियापो मोकिले ऐं शेर अली खे पंहिंजो करे वरितईं। ऐं शेर अली जेको आहे उहो तॻी तयारु वेठो सिजावल खे ज़लील ख़्वार करण जे लाइ। इन जे करे शेर अली खे जेको आहे त भावल जो ई साथ ॾींदो, ऐं मूंसां त उहो ई साथ ॾेई रहियो आहे, लेकिन वक़्तु इहा गेम सम्झी वियो आहे। पंहिंजे चाचे खे चवंदो हर को पंहिंजी दुश्मनी निभाइण जे लाइ हले थो, असांजे लाइ को ख़ासि नथो हले। लेकिन भावल चवंदो अगरि इहे पंहिंजी दुश्मनियूं कढण जे लाइ हलनि था, पोइ जेको असांखे को हर्ज़ु न आहे, मूंखे पंहिंजी न्याणी खपे, ऐं इहो सजावल बलूंगड़ो इहो झटके में ख़तमु थी वेंदो। जेका दुश्मनी जी हली रही आहे ऐं जेका दुश्मन गॾु थी रहिया आहिनि, मां पंहिंजो प्लान वरितुसि, हर को पंहिंजो प्लान वरितो, ऐं मीर बि झटके में ख़तमु थी वेंदो। इहो असांजो फ़ाइदो आहे। ऐं पहिरीं ॻाल्हि इहा, ऐं ॿी ॻाल्हि इहा त इहे ईअं सोचींदा त जेको आहे असां पंहिंजो वञी हमिलो कयूं, लेकिन हाणे मीर सां गॾु बि दोस्त जाम आहिनि, उनजो बि साथ ॾेई रहिया आहिनि, ऐं उहे बि चवनि था त असां मीर जो साथ ॾींदासीं। लेकिन उहे दोस्त जेको आहे दोस्तो मीर उन खे सब्र करण जे लाइ चई छॾियो आहे, तव्हां सब्र कयो, तकड़ बि न कयो। हाणे उहे जेको आहे का अहिड़ी ख़ासि तकड़ न कंदा, लेकिन मीर ऐं सिजावल जे लाइ वॾी मुसीबत थियण वारी आहे। ऐं उहा मुसीबत जेको आहे अॻी किस्त में तव्हांखे ॾिसण, हिकु ॿ किस्तनि जे अंदरि तव्हांखे ॾिसण वटां मिलंदी। लेकिन नवाब खान वरी गेम खेॾे थो। नवाब खान वक़्त खे चई छॾियो आहे अगरि को मौक़ो मिले त तूं पंहिंजे खे लिटाए छॾिजांइ, भावल खे लिटाए छॾिजांइ, कंहिंखे बि मतिलबु तूं घटि न कजांइ। ऐं वक़्तु सम्झी चुको आहे मूंसां जेको आहे इहो वॾो ख़तरनाक माण्हू आहे। ऐं अहिड़े हिसाब सां त वक़्तु इहो सोचे थो त मूंखे बि मारे सघे थो, ऐं मूंसां वरी ग़लती करे थो। जेका सचाई आहे भावर खे त ॿुधाए थो, लेकिन वक़्तु जे साम्हूं ॿुधाए थो, ऐं वक़्तु अॻे ई नवाब खान खे ॿुधाए छॾियो। नवाब खान खे ख़बर आहे मूंखे फ़िलहालु मूंसां ख़तरो न आहे, मूंसां मां कमु कढी वठां, लेकिन मूंसां भावर नवाब खान सां गॾु ई रही उन खे ख़तमु करण जी पूरी कोशिशि कंदो। ऐं वक़्तु जो बि वक़्तु अचण वारो आहे, बुरो वक़्तु अचण वारो आहे, ऐं मूंसां इहो सोचे रहियो आहे त जेको आहे वक़्तु फ़िलहालु भावल सां सही आहे, सचो आहे। छाजे करे मूंसां नवाब खान वटि रहे थो, उते उन वक़्त खे ईंदे वेंदे नाहे ॾिठो। उनखे पक आहे त हीउ पंहिंजे चाचे सां गद्दारी नथो करे सघे, लेकिन हुनखे कहिड़ी ख़बर जेको आहे ईअं बि थी सघे थो, अॻिते हली इन जी गद्दारी बि ज़ाहिर थींदी। ऐं पोइ इहो जेको आहे वक़्तु इहो ज़ाहिर थींदो गद्दार, ऐं मूंसां ऐं भावल जी संगत जीअं हुई वरी उअं ई अॻिते हलंदी रहंदी। लेकिन सिजावल छा इहा दॿ सही सघंदो एतिरे माण्हुनि जी? शेर अली जहिड़ा शींहं ऐं ॿिया टिया मुक़ाबले लाइ अची रहिया आहिनि। जी हाँ दोस्तो, त इहो त हाणे बाद जी ॻाल्हि आहे, लेकिन फ़िलहालु त शेर अली जे लाइ बहितरीनु कमु थियण वारो आहे, ऐं सॉरी सिजावल जे लाइ बहितरीनु कमु थियण वारो आहे। शेर अली पंहिंजो बदिलो वठण जे लाइ घटि कान कंदो, ऐं सभु दुश्मन जेका आहिनि गॾु थी विया आहिनि सिजावल जा, ऐं सिजावल खे इहा पक पइजी वई आहे मुंहिंजो मुक़ाबिलो करण जे लाइ इहे गॾु थींदा। ऐं दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नेक्स्ट एपिसोड तकरार में बहितरीनु कमु थियण वारो आहे। तव्हांखे वॾो इंतज़ारु हूंदो त यार ॾिसूं छा थो थिए छा नथो थिए। ऐं तव्हां इहो सोचींदा हूंदव त मां अॼु स्टूडियो छॾे पंहिंजो हिते किथे वेठो आहियां। दोस्तो गर्मी आहे, हिन टाइम त हाणे सुबुह जो टाइम आहे, हवा ॾाढी हले थी, ऐं मां चयो अपडेट ॿाहिरि अॼु हिकु नेचर जी जॻह ते वेही करे अपडेट तव्हांजे लाइ तयारु कयां। हिन टाइम जिते मां वेठो आहियां ॾाढी ॾखिण जी ख़ूबसूरत हवा हली रही आहे, साम्हूं सुबुह जो नज़ारो आहे सिज जो। ऐं मां हिते ई मां जो अॼु वीडियो ठाहियां थो दोस्तनि लाइ, ऐं पंहिंजी स्टूडियो में अॼु न आहियां मां जिते वीडियो तयारु कंदो आहियां, लेकिन अॼु हिते ई मां जो ॿाहिरि जेको आहे न सुबुह जो टाइम सुबुह जो मज़ो बि वठूं ऐं तव्हांखे अपडेट बि ॾेई वठूं। दोस्तो तकरार ड्रामे जे लाइ तव्हांखे बसि इहो
आख़िरी किस्तनि ते इंतज़ारु करिणो पवंदो, लेकिन उन खां पहिरियां जेका बि गद्दार आहिनि इहे फिनिश थी वेंदा। ऐं नवाब खान जेको आहे दोस्तो, उन जूं त चालाकियूं ज़ाहिर आहिनि, सभिनी खे ख़बर आहे, लेकिन उन जो बि अंत टाइम अची चुको आहे। ऐं अंत टाइम त ॾाढो ॾुखियो हूंदो आहे हर कंहिं माण्हू जे लाइ। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, तव्हां अगरि हर अपडेट मुंहिंजी ॾिसंदा आहियो त सभ खां पहिरियां मां ई तव्हांखे अपडेट ॾींदो आहियां त हे कमु हीअं थींदो, हे ड्रामो ईंदो, हे न ईंदो, हीअ ड्रामो हीअं थींदो। त तव्हां पुराणा अगरि मुंहिंजा सब्सक्राइबर आहियो तव्हांखे सॼो यादि हूंदो, लेकिन तव्हांखे मुंहिंजो नंढिड़ो अर्ज़ु आहे त मुंहिंजी जेका बि अपडेट अचे हुनखे मिस न कंदा कयो। जीअं तव्हां मिस कंदव त पोइ तव्हांजो दोस्तो अगरि कंहिं नेक्स्ट एपिसोड में असां फ़ोन नंबर ॾियूं था अदा करण जो, या उन्हनि जो इंटरव्यू वठी तव्हां जे साम्हूं हिते अपलोड कयूं था वग़ैरह वग़ैरह, उहा तव्हां ताईं कोन पुॼी सघंदा। इन जे करे तव्हांखे चवंदा आहियूं त केॾा बि असांजी वीडियो अचनि उनखे मिस न कयो, उनखे आख़िर ताईं ॾिसंदा कयो। ऐं थी सघे त असांजी वीडियो जेका हूंदी आहे उहा फुल वॉच करे पंहिंजे दोस्तनि सां बि शेयर करे छॾींदा कयो। ऐं तव्हांखे छा थो लॻे, छा इहे ॿई दूरियूं हिक ॿिए जे मथां फेयरिंग कंदा? न दोस्तो, फेयरिंग वेयरिंग कोन कंदा। इहे वञी प्रेशर ॾींदा सिजावल खे गॾु थी करे त तूं राणी मोटाए ॾे भावल खे, ऐं झेड़े जी धमकी वग़ैरह हेॾां होॾां ॾींदा। बाक़ी हाणे छा तव्हां ईअं सोचो हूंदो हीअ ॿ दूरियूं गॾु थियूं आहिनि ऐं हीअ हिक ॿिए जे मथां गोलियूं वसाईंदा वग़ैरह, कुझु बि न थींदो। थोरो घणो ईअं हला हुला थींदो, कुटको मुटको थींदो, लेकिन वधीक को ख़ासि न थींदो। दोस्त तव्हांखे अॼु तकरार ड्रामे जी पूरी पूरी अपडेट ॾियां। जी हाँ दोस्तो, तकरार ड्रामे जी अॼु अपडेट ॾींदासीं तव्हांखे तकरार ड्रामे जे नेक्स्ट एपिसोड में छा थियण वारो आहे। तकरार ड्रामे जी ॾिसो नेक्स्ट एपिसोड जेके अचण वारी आहे, इन में तव्हां राति मां अपडेट ॾिनी हुई, लेकिन नंढी अपडेट हुई, लेकिन हाणे जेका अपडेट ॾियां थो वॾी अपडेट आहे इन नंढिड़े वीडियो में। दोस्तो जेको आहे नेक्स्ट एपिसोड में त पहिरीं ॻाल्हि त सिजावल जे लाइ मुसीबत तयारु थियण वारी आहे। ऐं सिजावल इहो सोचे रहियो हो त मूंखे को कुझु न कंदो, लेकिन शेर अली खे बि गॾु करे वरितो आहे। हाणे जेको आहे भावल शेर अली जो जेको आहे माण्हू मोकिले, उनखे नियापो मोकिले ऐं शेर अली खे पंहिंजो करे वरितईं। ऐं शेर अली जेको आहे उहो तॻी तयारु वेठो सिजावल खे ज़लील ख़्वार करण जे लाइ। इन जे करे शेर अली खे जेको आहे त भावल जो ई साथ ॾींदो ऐं मूंसां त उहो ई साथ ॾेई रहियो आहे, लेकिन वक़्तु इहा गेम सम्झी वियो आहे। पंहिंजे चाचे खे चवंदो हर को पंहिंजी दुश्मनी निभाइण जे लाइ हले थो, असांजे लाइ को ख़ासि नथो हले। लेकिन भावल चवंदो अगरि इहे पंहिंजी दुश्मनियूं कढण जे लाइ हलनि था, पोइ जेको असांखे को हर्ज न आहे, मूंखे पंहिंजी न्याणी खपे। ऐं इहो सजावल बलूंगड़ो इहो झटके में ख़तमु थी वेंदो जेका दुश्मनी जी हली रही आहे ऐं जेका दुश्मन गॾु थी रहिया आहिनि। मां पंहिंजो प्लान वरितुसि, हर को पंहिंजो प्लान वरितो ऐं मीर बि झटके में ख़तमु थी वेंदो। इहो असांजो फ़ाइदो आहे। ऐं पहिरीं ॻाल्हि इहा, ऐं ॿी ॻाल्हि इहा त इहे ईअं सोचींदा त जेको आहे असां पंहिंजो वञी हमिलो कयूं, लेकिन हाणे मीर सां गॾु बि दोस्त जाम आहिनि, उनजो बि साथ ॾेई रहिया आहिनि ऐं उहे बि चवनि था त असां मीर जो साथ ॾींदासीं। लेकिन उहे दोस्त जेको आहे दोस्तो मीर उन खे सब्र करण जे लाइ चई छॾियो आहे, तव्हां सब्र कयो, तकड़ बि न कयो। हाणे उहे जेको आहे का अहिड़ी ख़ासि तकड़ न कंदा, लेकिन मीर ऐं सिजावल जे लाइ वॾी मुसीबत थियण वारी आहे। ऐं उहा मुसीबत जेको आहे अॻी किस्त में तव्हांखे ॾिसण, हिकु ॿ किस्तनि जे अंदरि तव्हांखे ॾिसणु वटां मिलंदी। लेकिन नवाब खान वरी गेम खेॾंदो। नवाब खान वक़्त खे चई छॾियो आहे अगरि को मौक़ो मिले त तूं पंहिंजे खे लिटाए छॾिजांइ, भावल खे लिटाए छॾिजांइ, कंहिंखे बि मतिलबु तूं घटि न कजांइ। ऐं वक़्तु सम्झी चुको आहे मूंसां जेको आहे इहो वॾो ख़तरनाक माण्हू आहे। ऐं अहिड़े हिसाब सां त वक़्तु इहो सोचे थो त मूंसां मूंखे बि मारे सघे थो ऐं मूंसां वरी ग़लती करे थो। जेका सचाई आहे भावर खे त ॿुधाए थो, लेकिन वक़्त जे साम्हूं ॿुधाए थो। ऐं वक़्तु अॻे ई नवाब खान खे ॿुधाए छॾियो। नवाब खान खे ख़बर आहे मूंखे फ़िलहालु मूंसां ख़तरो न आहे, मूंसां मां कमु कढी वठां, लेकिन मूंसां भावर नवाब खान सां गॾु ई रही उन खे ख़तमु करण जी पूरी कोशिशि कंदो। ऐं वक़्त जो बि वक़्तु अचण वारो आहे, बुरो वक़्तु अचण वारो आहे। ऐं मूंसां इहो सोचे रहियो आहे त जेको आहे वक़्तु फ़िलहालु भावल सां सही आहे, सचो आहे। छाजे करे मूंसां नवाब खान वटि रहे थो, उते उन वक़्त खे ईंदे वेंदे नाहे ॾिठो। उनखे पक आहे त हीउ पंहिंजे चाचे सां गद्दारी नथो करे सघे, लेकिन हुनखे कहिड़ी ख़बर जेको आहे ईअं बि थी सघे थो, अॻिते हली इन जी गद्दारी बि ज़ाहिर थींदी। ऐं पोइ इहो जेको आहे वक़्तु इहो ज़ाहिर थींदो गद्दार ऐं मूंसां ऐं भावल जी संगत जीअं हुई वरी उहे अॻिते हलंदी रहंदी। लेकिन सिजावल छा इहा दॿ सही सघंदो एतिरे माण्हुनि जी? शेर अली जहिड़ा शींहं ऐं ॿिया टिया मुक़ाबले लाइ अची रहिया आहिनि। जी हाँ दोस्तो, त इहा त हाणे बाद जी ॻाल्हि आहे, लेकिन फ़िलहालु त शेर अली जे लाइ
बहितरीनु कमु थियण वारो आहे ऐं सॉरी सिजावल जे लाइ बहितरीनु कमु थियण वारो आहे। शेर अली पंहिंजो बदिलो वठण जे लाइ घटि कान कंदो ऐं सभु दुश्मन जेका आहिनि गॾु थी विया आहिनि सिजावल जा ऐं सिजावल खे इहा पक पइजी वई आहे मुंहिंजो मुक़ाबिलो करण जे लाइ इहे गॾु थींदा। ऐं दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नेक्स्ट एपिसोड तकरार में बहितरीनु कमु थियण वारो आहे। तव्हांखे वॾो इंतज़ारु हूंदो त यार ॾिसूं छा थो थिए छा नथो थिए। ऐं तव्हां इहो सोचींदा हूंदव त मां अॼु स्टूडियो छॾे पंहिंजो हिते किथे वेठो आहियां। दोस्तो गर्मी आहे हिन टाइम त हाणे सुबुह जो टाइम आहे हवा ॾाढी हले थी ऐं मां चयो अपडेट ॿाहिरि अॼु हिकु नेचर जी जॻह ते वेही करे अपडेट तव्हांजे लाइ तयारु कयां। हिन टाइम जिते मां वेठो आहियां ॾाढी ॾखिण जी ख़ूबसूरत हवा हली रही आहे। साम्हूं सुबुह जो नज़ारो आहे सिज जो ऐं मां हिते ई मां जो अॼु वीडियो ठाहियां थो दोस्तनि लाइ ऐं पंहिंजे स्टूडियो में अॼु न आहियां मां जिते वीडियो तयारु कंदो आहियां। लेकिन अॼु हिते ई मां जो ॿाहिरि जेको आहे न सुबुह जो टाइम सुबुह जो मज़ो बि वठूं ऐं तव्हांखे अपडेट बि ॾेई वठूं। दोस्तो तकरार ड्रामे जे लाइ तव्हांखे बसि इहो आख़िरी किस्तनि ते इंतज़ारु करिणो पवंदो। लेकिन उन खां पहिरियां पहिरियां जेका बि गद्दार आहिनि इहे फिनिश थी वेंदा ऐं नवाब खान जेको आहे दोस्तो उन जूं त चालाकियूं ज़ाहिर आहिनि सभिनी खे ख़बर आहे। लेकिन उन जो बि अंत टाइम अची चुको आहे ऐं अंत टाइम त ॾाढो ॾुखियो हूंदो आहे हर कंहिं माण्हू जे लाइ। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां तव्हां अगरि हर अपडेट मुंहिंजी ॾिसंदा आहियो त सभ खां पहिरियां मां ई तव्हांखे अपडेट ॾींदो आहियां त हे कमु हीअं थींदो हे ड्रामो ईंदो हे न ईंदो हीअ ड्रामो हीअं थींदो। त तव्हां पुराणा अगरि मुंहिंजा सब्सक्राइबर आहियो तव्हांखे सॼो यादि हूंदो। लेकिन तव्हांखे मुंहिंजो नंढिड़ो अर्ज़ु आहे त मुंहिंजी जेका बि अपडेट अचे हुनखे मिस न कंदा कयो। जीअं तव्हां मिस कंदव त पोइ तव्हांजो दोस्तो अगरि कंहिं नेक्स्ट एपिसोड में असां फ़ोन नंबर ॾियूं था अदा करण जो या उन्हनि जो इंटरव्यू वठी तव्हां साम्हूं हिते अपलोड कयूं था वग़ैरह वग़ैरह उहा तव्हां थी कोन पुॼी सघंदा। इन जे करे तव्हांखे चवंदा आहियूं त केॾा बि असांजी वीडियो अचनि उनखे मिस न कयो उनखे आख़िर ताईं ॾिसंदा कयो। ऐं थी सघे त असांजी वीडियो जेका हूंदी आहे उहा फुल वॉच करे पंहिंजे दोस्तनि सां बि शेयर करे छॾींदा कयो। ऐं तव्हांखे छा थो लॻे छा इहे ॿई दूर हिक ॿिए जे मथां फेयरिंग कंदा? न दोस्तो फेयरिंग वेयरिंग कोन कंदा। इहे वञी प्रेशर ॾींदा सिजावल खे गॾु थी करे त तूं राणी मोटाए ॾे भावल खे ऐं जहिड़े जी धमकी वग़ैरह हेॾां होॾां ॾींदा। बाक़ी हाणे छा तव्हां ईअं सोचो हूंदो हीअ ॿ दूरियूं गॾु थियूं आहिनि ऐं हीअ हिक ॿिए जे मथां गोलियूं वसाईंदा वग़ैरह कुझु बि न थींदो। थोरो घणो ईअं हला हुला थींदो कुटको मुटको थींदो लेकिन वधीक को ख़ासि न थींदो। तो तकरार ड्रामे जी अॼु अपडेट ॾींदासीं तव्हांखे तकरार ड्रामे जे नेक्स्ट एपिसोड में छा थियण वारो आहे। तकरार ड्रामे जो ॾिसो नेक्स्ट एपिसोड जेके अचण वारी आहे इन में तव्हां राति मां अपडेट ॾिनी हुई लेकिन नंढी अपडेट हुई। लेकिन हाणे जेका अपडेट ॾियां थो वॾी अपडेट आहे इन नंढिड़े वीडियो में। दोस्तो जेको आहे नेक्स्ट एपिसोड में त पहिरीं ॻाल्हि त सिजावल जे लाइ मुसीबत तयारु थियण वारी आहे ऐं सिजावल इहो सोचे रहियो हो त मूंखे को कुझु न कंदो। लेकिन शेर अली खे बि गॾु करे वरितो आहे। हाणे जेको आहे भावल शेर अली जो जेको आहे माण्हू मोकिले उनखे नियापो मोकिले ऐं शेर अली खे पंहिंजो करे वरितईं। ऐं शेर अली जेको आहे उहो तॻी तयारु वेठो सिजावल खे ज़लील ख़्वार करण जे लाइ। इन जे करे शेर अली खे जेको आहे त भावल जो ई साथ ॾींदो ऐं मूं सां उहो ई साथ ॾेई रहियो आहे। लेकिन वक़्तु इहा गेम सम्झी वियो आहे पंहिंजे चाचे खे चवंदो हर को पंहिंजी दुश्मनी निभाइण जे लाइ हले थो असांजे लाइ को ख़ासि नथो हले। लेकिन भावल चवंदो अगरि इहे पंहिंजी दुश्मनियूं कढण जे लाइ हलनि था पोइ जेको असांखे को हर्ज़ु न आहे मूंखे पंहिंजी न्याणी खपे ऐं इहो सिजावल बलूंगड़ो इहो झटके में ख़तमु थी वेंदो। जेका दुश्मनी जी हली रही आहे ऐं जेका दुश्मन गॾु थी रहिया आहिनि मां पंहिंजो प्लान वरितुसि हर को पंहिंजो प्लान वरितो ऐं मीर बि झटके में ख़तमु थी वेंदो। इहो असांजो फ़ाइदो आहे। ऐं पहिरीं ॻाल्हि इहा ऐं ॿी ॻाल्हि इहा त इहे ईअं सोचींदा त जेको आहे असां पंहिंजो वञी हमिलो कयूं। लेकिन हाणे मीर सां गॾु बि दोस्त जाम आहिनि उनजो बि साथ ॾेई रहिया आहिनि ऐं उहे बि चवनि था त असां मीर जो साथ ॾींदासीं। लेकिन उहे दोस्त जेको आहे दोस्तो मीर उनखे सब्र करण जे लाइ चई छॾियो आहे तव्हां सब्र कयो तकड़ बि न कयो। हाणे उहे जेको आहे का अहिड़ी ख़ासि तकड़ न कंदा। लेकिन मीर ऐं सिजावल जे लाइ वॾी मुसीबत थियण वारी आहे ऐं उहा मुसीबत जेको आहे अॻी किस्त में तव्हांखे ॾिसां हिकु ॿ किस्तनि जे अंदरि तव्हांखे ॾिसणु वटां मिलंदी। लेकिन नवाब खान वरी गेम खेॾंदो। नवाब खान वक़्त खे चई छॾियो आहे अगरि को मौक़ो मिले त तूं पंहिंजे खे लिटाए छॾिजांइ भावल खे लिटाए छॾिजांइ कंहिंखे बि मतिलबु तूं घटि न कजांइ। ऐं वक़्तु सम्झी चुको आहे मूंसां जेको आहे इहो वॾो ख़तरनाक माण्हू आहे ऐं अहिड़े हिसाब सां त वक़्तु इहो सोचे थो त मूंखे बि मारे सघे थो ऐं मूंसां वरी ग़लती करे थो जेका सचाई आहे भावर खे त ॿुधाए थो लेकिन वक़्त जे साम्हूं ॿुधाए थो ऐं वक़्तु अॻे ई
नवाब खान खे ॿुधाए छॾियो। नवाब खान खे ख़बर आहे मूंखे फ़िलहालु मूंसां ख़तरो न आहे, मूंसां मां कमु कढी वठां। लेकिन मूंसां भाउ नवाब खान सां गॾु ई रही उन खे ख़तमु करण जी पूरी कोशिशि कंदो। ऐं वक़्त जो बि वक़्तु अचण वारो आहे, बुरो वक़्तु अचण वारो आहे। ऐं मूंसां इहो सोचे रहियो आहे त जेको आहे वक़्तु फ़िलहालु भावल सां सही आहे, सचो आहे। छाजे करे मूंसां नवाब खान वटि रहे थो, उते उन वक़्त खे ईंदे वेंदे नाहे ॾिठो। उनखे पक आहे त हीउ पंहिंजे चाचे सां गद्दारी नथो करे सघे। लेकिन हुनखे कहिड़ी ख़बर जेको आहे ईअं बि थी सघे थो, अॻिते हली इन जी गद्दारी बि ज़ाहिर थींदी। ऐं पोइ इहो जेको आहे वक़्तु इहो ज़ाहिर थींदो गद्दार ऐं मूंसां ऐं भावल जी संगत जीअं हुई वरी उहे अॻिते हलंदी रहंदी। लेकिन सिजावल छा इहा दॿ सही सघंदो एतिरे माण्हुनि जी? शेर अली जहिड़ा शींहं ऐं ॿिया टिया मुक़ाबले लाइ अची रहिया आहिनि। जी हाँ दोस्तो, त इहो त हाणे बाद जी ॻाल्हि आहे। लेकिन फ़िलहालु त शेर अली जे लाइ बहितरीनु कमु थियण वारो आहे। ऐं सॉरी, सिजावल जे लाइ बहितरीनु कमु थियण वारो आहे। शेर अली पंहिंजो बदिलो वठण जे लाइ घटि कान कंदो। ऐं सभु दुश्मन जेका आहिनि गॾु थी विया आहिनि सिजावल जा। ऐं सिजावल खे इहा पक पइजी वई आहे मुंहिंजो मुक़ाबिलो करण जे लाइ इहे गॾु थींदा। ऐं दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नेक्स्ट एपिसोड तकरार में बहितरीनु कमु थियण वारो आहे। तव्हांखे वॾो इंतज़ारु हूंदो त यार ॾिसूं छा थो थिए छा नथो थिए। ऐं तव्हां इहो सोचींदा हूंदव त मां अॼु स्टूडियो छॾे पंहिंजो हिते किथे वेठो आहियां। दोस्तो, गर्मी आहे हिन टाइम त हाणे सुबुह जो टाइम आहे, हवा ॾाढी हले थी। ऐं मां चयो अपडेट ॿाहिरि अॼु हिकु नेचर जी जॻह ते वेही करे अपडेट तव्हांजे लाइ तयारु कयां। हिन टाइम जिते मां वेठो आहियां ॾाढी ॾखिण जी ख़ूबसूरत हवा हली रही आहे। साम्हूं सुबुह जो नज़ारो आहे सिज जो। ऐं मां हिते ई मां जो अॼु वीडियो ठाहियां थो दोस्तनि लाइ। ऐं पंहिंजे स्टूडियो में अॼु न आहियां मां, जिते वीडियो तयारु कंदो आहियां। लेकिन अॼु हिते ई मां जो ॿाहिरि जेको आहे न सुबुह जो टाइम, सुबुह जो मज़ो बि वठूं ऐं तव्हांखे अपडेट बि ॾेई वठूं। दोस्तो, तकरार ड्रामे जे लाइ तव्हांखे बसि इहो आख़िरी किस्तनि ते इंतज़ारु करिणो पवंदो। लेकिन उन खां पहिरियां पहिरियां जेका बि गद्दार आहिनि इहे फिनिश थी वेंदा। ऐं नवाब खान जेको आहे दोस्तो, उन जूं त चालाकियूं ज़ाहिर आहिनि, सभिनी खे ख़बर आहे। लेकिन उन जो बि अंत टाइम अची चुको आहे। ऐं अंत टाइम त ॾाढो ॾुखियो हूंदो आहे हर कंहिं माण्हू जे लाइ। दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, तव्हां अगरि हर अपडेट मुंहिंजी ॾिसंदा आहियो त सभ खां पहिरियां मां ई तव्हांखे अपडेट ॾींदो आहियां त हे कमु हीअं थींदो, हे ड्रामो ईंदो, हे न ईंदो, हीअ ड्रामो हीअं थींदो। त तव्हां पुराणा अगरि मुंहिंजा सब्सक्राइबर आहियो तव्हांखे सॼो यादि हूंदो। लेकिन तव्हांखे मुंहिंजो नंढिड़ो अर्ज़ु आहे त मुंहिंजी जेका बि अपडेट अचे हुनखे मिस न कंदा कयो। जे तव्हां मिस कंदव त पोइ तव्हांजो दोस्तो अगरि कंहिं नेक्स्ट एपिसोड में असां फ़ोन नंबर ॾियूं था अदा करण जो, या उन्हनि जो इंटरव्यू वठी तव्हां जे साम्हूं हिते अपलोड कयूं था वग़ैरह वग़ैरह, उहा तव्हां थी कोन पुॼी सघंदा। इन जे करे तव्हांखे चवंदा आहियूं त केॾा बि असांजी वीडियो अचनि उनखे मिस न कयो, उनखे आख़िर ताईं ॾिसंदा कयो। ऐं थी सघे त असांजी वीडियो जेका हूंदी आहे उहा फुल वॉच करे पंहिंजे दोस्तनि सां बि शेयर करे छॾींदा कयो। ऐं तव्हांखे छा थो लॻे, छा इहे ॿई दूरियूं हिक ॿिए जे मथां फेयरिंग कंदा? न दोस्तो, फेयरिंग वेयरिंग कोन कंदा। इहे वञी प्रेशर ॾींदा सिजावल खे गॾु थी करे त तूं राणी मोटाए ॾे भावल खे। ऐं जहिड़े जी धमकी वग़ैरह हेॾां होॾां ॾींदा। बाक़ी हाणे छा तव्हां ईअं सोचो हूंदो हीअ ॿ दूरियूं गॾु थियूं आहिनि ऐं हीअ हिकु सिज जो नज़ारो आहे, मूं सोचियो हिते वेही करे तव्हांखे अॼु तकरार ड्रामे जी पूरी अपडेट ॾियां। जी हाँ दोस्तो, तकरार ड्रामे जी अॼु अपडेट ॾींदासीं तव्हांखे तकरार ड्रामे जे नेक्स्ट एपिसोड में छा थियण वारो आहे। तकरार ड्रामे जो ॾिसो नेक्स्ट एपिसोड जेके अचण वारी आहे इन में तव्हां राति मां अपडेट ॾिनी हुई, लेकिन नंढी अपडेट हुई। लेकिन हाणे जेका अपडेट ॾियां थो वॾी अपडेट आहे इन नंढिड़े वीडियो में। दोस्तो, जेको आहे नेक्स्ट एपिसोड में त पहिरीं ॻाल्हि त सिजावल जे लाइ मुसीबत तयारु थियण वारी आहे। ऐं सिजावल इहो सोचे रहियो हो त मूंखे को कुझु न कंदो। लेकिन शेर अली खे बि गॾु करे वरितो आहे। हाणे जेको आहे भावल शेर अली जो जेको आहे माण्हू मोकिले, उनखे नियापो मोकिले ऐं शेर अली खे पंहिंजो करे वरितईं। ऐं शेर अली जेको आहे उहो तॻी तयारु वेठो सिजावल खे ज़लील ख़्वार करण जे लाइ। इन जे करे शेर अली खे जेको आहे त भावल जो ई साथ ॾींदो ऐं मूंसां उहो ई साथ ॾेई रहियो आहे। लेकिन वक़्तु इहा गेम सम्झी वियो आहे, पंहिंजे चाचे खे चवंदो हर को पंहिंजी दुश्मनी निभाइण जे लाइ हले थो, असांजे लाइ को ख़ासि नथो हले। लेकिन भावल चवंदो अगरि इहे पंहिंजी दुश्मनियूं कढण जे लाइ हलनि था, पोइ जेको असांखे को हर्ज़ु न आहे, मूंखे पंहिंजी न्याणी खपे। ऐं इहो सजावल बलूंगड़ो इहो झटके में ख़तमु थी वेंदो जेका दुश्मनी जी हली रही आहे। ऐं जेका दुश्मन गॾु थी रहिया आहिनि, मां पंहिंजो प्लान वरितुसि, हर को पंहिंजो प्लान वरितो ऐं मीर बि झटके में ख़तमु थी वेंदो। इहो असांजो फ़ाइदो आहे। ऐं पहिरीं ॻाल्हि इहा, ऐं ॿी ॻाल्हि इहा त इहे ईअं सोचींदा त जेको आहे असां पंहिंजो वञी हमिलो कयूं। लेकिन
ऐं हाणे मीर सां गॾु बि दोस्त जाम आहिनि, उन जो बि साथ ॾेई रहिया आहिनि ऐं उहे बि चवनि था त असां मीर जो साथ ॾींदासीं। लेकिन उहे दोस्त जेको आहे दोस्तो, मीर उन खे सब्र करण जे लाइ चई छॾियो आहे, तव्हां सब्र कयो, तकड़ बि न कयो। हाणे उहे जेको आहे का अहिड़ी ख़ासि तकड़ न कंदा, लेकिन मीर ऐं सिजावल जे लाइ वॾी मुसीबत थियण वारी आहे। ऐं उहा मुसीबत जेको आहे अॻी किस्त में तव्हांखे ॾिसण, हिकु ॿ किस्तनि जे अंदरि तव्हांखे ॾिसण वटां मिलंदी। लेकिन नवाब खान वरी गेम खेॾंदो। नवाब खान बख़्त खे चई छॾियो आहे, अगरि को मौक़ो मिले त तूं पंहिंजे खे लिटाए छॾिजांइ, भावल खे लिटाए छॾिजांइ, कंहिंखे बि मतिलबु तूं घटि न कजांइ। ऐं बख़्त सम्झी चुको आहे मूंसां जेको आहे इहो वॾो ख़तरनाक माण्हू आहे। अहिड़े हिसाब सां त वक़्तु इहो सोचे थो त मूंसां मूंखे बि मारे सघे थो, ऐं मूंसां वरी ग़लती करे थो। जेका सचाई आहे भावर खे त ॿुधाए थो, लेकिन वक़्त जे साम्हूं ॿुधाए थो। ऐं वक़्तु अॻे ई नवाब खान खे ॿुधाए छॾियो। नवाब खान खे ख़बर आहे मूंखे फ़िलहालु मूंसां ख़तरो न आहे, मूंसां मां कमु कढी वठां। लेकिन मूंसां भावर नवाब खान सां गॾु ई रही उन खे ख़तमु करण जी पूरी कोशिशि कंदो। ऐं वक़्त जो बि वक़्तु अचण वारो आहे, बुरो वक़्तु अचण वारो आहे। ऐं मूंसां इहो सोचे रहियो आहे त जेको आहे वक़्तु फ़िलहालु भावल सां सही आहे, सचो आहे। छाजे करे मूंसां नवाब खान वटि रहे थो, उते उन वक़्त खे ईंदे वेंदे नाहे ॾिठो। उनखे पक आहे त हीउ पंहिंजे चाचे सां गद्दारी नथो करे सघे। लेकिन हुनखे कहिड़ी ख़बर जेको आहे ईअं बि थी सघे थो, अॻिते हली इन जी गद्दारी बि ज़ाहिर थींदी। ऐं पोइ इहो जेको आहे वक़्तु इहो ज़ाहिर थींदो गद्दार ऐं मूंसां ऐं भावल जी संगत जीअं हुई वरी उहे अॻिते हलंदी रहंदी। लेकिन सिजावल छा इहा दॿ सही सघंदो एतिरे माण्हुनि जी? शेर अली जहिड़ा शींहं ऐं ॿिया टिया मुक़ाबले लाइ अची रहिया आहिनि। जी हाँ दोस्तो, त इहो त हाणे बाद जी ॻाल्हि आहे। लेकिन फ़िलहालु त शेर अली जे लाइ बहितरीनु कमु थियण वारो आहे, ऐं सॉरी सिजावल जे लाइ बहितरीनु कमु थियण वारो आहे। शेर अली पंहिंजो बदिलो वठण जे लाइ घटि कान कंदो। ऐं सभु दुश्मन जेका आहिनि गॾु थी विया आहिनि सिजावल जा, ऐं सिजावल खे इहा पक पइजी वई आहे मुंहिंजो मुक़ाबिलो करण जे लाइ इहे गॾु थींदा। ऐं दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नेक्स्ट एपिसोड तकरार में बहितरीनु कमु थियण वारो आहे। तव्हांखे वॾो इंतज़ारु हूंदो त यार ॾिसूं छा थो थिए छा नथो थिए। ऐं तव्हां इहो सोचींदा हूंदो त मां अॼु स्टूडियो छॾे पंहिंजो हिते किथे वेठो आहियां। दोस्तो गर्मी आहे, हिन टाइम त हाणे सुबुह जो टाइम आहे, हवा ॾाढी हले थी, ऐं मां चयो अपडेट ॿाहिरि अॼु हिकु नेचर जी जॻह ते वेही करे अपडेट तव्हांजे लाइ तयारु कयां। हिन टाइम जिते मां वेठो आहियां ॾाढी ॾखिण जी ख़ूबसूरत हवा हली रही आहे, साम्हूं सुबुह जो नज़ारो आहे सिज जो। ऐं मां हिते ई मां जो अॼु वीडियो ठाहियां थो दोस्तनि लाइ। ऐं पंहिंजे स्टूडियो में अॼु न आहियां मां, जिते वीडियो तयारु कंदो आहियां। लेकिन अॼु हिते ई मां जो ॿाहिरि जेको आहे न सुबुह जो टाइम, सुबुह जो मज़ो बि वठूं ऐं तव्हांखे अपडेट बि ॾेई वठूं। दोस्तो तकरार ड्रामे जे लाइ तव्हांखे बसि इहो आख़िरी किस्तनि ते इंतज़ारु करिणो पवंदो। लेकिन उन खां पहिरियां पहिरियां जेका बि गद्दार आहिनि इहे फिनिश थी वेंदा। ऐं नवाब खान जेको आहे दोस्तो, उन जूं त चालाकियूं ज़ाहिर आहिनि, सभिनी खे ख़बर आहे। लेकिन उन जो बि अंत टाइम अची चुको आहे, ऐं अंत टाइम त ॾाढो ॾुखियो हूंदो आहे हर कंहिं माण्हू जे लाइ। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, तव्हां अगरि हर अपडेट मुंहिंजी ॾिसंदा आहियो त सभ खां पहिरियां मां ई तव्हांखे अपडेट ॾींदो आहियां त हे कमु हीअं थींदो, हे ड्रामो ईंदो, हे न ईंदो, हीअ ड्रामो हीअं थींदो। त तव्हां पुराणा अगरि मुंहिंजा सब्सक्राइबर आहियो तव्हांखे सॼो यादि हूंदो। लेकिन तव्हांखे मुंहिंजो नंढिड़ो अर्ज़ु आहे त मुंहिंजी जेका बि अपडेट अचे हुनखे मिस न कंदा कयो। जीअं तव्हां मिस कंदव त पोइ तव्हांजो दोस्तो अगरि कंहिं नेक्स्ट एपिसोड में असां फ़ोन नंबर ॾियूं था अदा करण जो, या उन्हनि जो इंटरव्यू वठी तव्हां साम्हूं हिते अपलोड कयूं था वग़ैरह वग़ैरह, उहा तव्हां थी कोन पुॼी सघंदा। इन जे करे तव्हांखे चवंदा आहियूं त केॾा बि असांजी वीडियो अचनि उनखे मिस न कयो, उनखे आख़िर ताईं ॾिसंदा कयो। ऐं थी सघे त असांजी वीडियो जेका हूंदी आहे उहा फुल वॉच करे पंहिंजे दोस्तनि सां बि शेयर करे छॾींदा कयो। ऐं तव्हांखे छा थो लॻे, छा इहे ॿई धुरियूं हिक ॿिए जे मथां फेयरिंग कंदा? न दोस्तो, फेयरिंग वेयरिंग कोन कंदा। इहे वञी प्रेशर ॾींदा सिजावल खे गॾु थी करे त तूं राणी मोटाए ॾे भावल खे, ऐं जहिड़े जी धमकी वग़ैरह हेॾां होॾां ॾींदा। बाक़ी हाणे छा तव्हां ईअं सोचो हूंदो हीअ ॿ धुरियूं गॾु थियूं आहिनि ऐं हीअ हिक ॿिए जे मथां गोलियूं वसाईंदा वग़ैरह, कुझु बि न थींदो। थोरो घणो ईअं हला हुला थींदो, कुटको मुटको थींदो, लेकिन वधीक को ख़ासि न थींदो। दोस्तो मुंहिंजो वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। अगरि तव्हां वीडियो मुंहिंजो असीं ताईं ॾिठो आहे त महिरबानी करे सब्सक्राइब ज़रूरु कजो चैनल खे। शायदि खोसो विलाग खे मिलंदासीं वरी नेक्स्ट एपिसोड में नई अपडेट सां गॾु। तव्हां सां हूंदासीं, असांखे दुआनि में यादि रखंदा ऐं दिलि में बि यादि रखंदा, ऐं चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे ऑल करे लिंक दोस्तनि सां ज़रूरु शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।